वही 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 स्पाइसी है नड़ा अस्सलाम वालेकुम गाइस, क्या है? ठीक है। सो भाई हींअर ऑफिस में आयो आहियां ऐं जेको आहे हींअर मानी खाईंदसि। ठीक है। अॼु फातिमा ऐं अबू बकर जी मम्मा आहिनि कोन, छो सभु विया आहिनि नानी जे घर बि चवां, नानी जे घर घुमणु। त उन्हनि खे राति जो वठणु ईंदासीं 9 बजे। अॼु हींअर अञा थिया आहिनि मस 5। ठीक है। ऐं ऑफिस मां ईंदे ई मुंहुं धोतो, कपिड़ा वपिड़ा चेंज कया, त हाणे मानी खाईंदसि। पोइ जेको आहे अॼु मुंहिंजे दिमाग़ में हिकिड़ी शइ पई आई, मुंहिंजो जेको अॼु जेके आहिनि नूडल्स आहिनि, जेके नूडल्स हिकिड़ा नया आया आहिनि, ठीक है, उन्हनि खे असीं ट्राई कंदासीं। उन्हनि में लिखियलु आहे त भई ही 2x जेके आहिनि स्पाइसी आहिनि। 2x सम्झो था, मतिलबु जेके 2 गुना स्पाइसी आहिनि, त उनखे ट्राई करे ॾिसंदासीं। ऐं आउं पाण ठाहींदुसि अॼु, जेतिरो स्पाइसी थिए थो ठाहींदुसि, पोइ उनखे ट्राई कंदासीं त केतिरो स्पाइसी थी सघे थो। फ़िलहालु ही मुंहिंजी मानी आहे। चलो मानी खे इंतज़ारु नथा करायूं। तो भाई मुंहिंजो फेवरेट आहे गोश्त जो बोड़, ऐं उनखे बोड़ जेको आहे आउं अलॻि तरीक़े सां खाईंदो आहियां। अक्सर जेके माण्हू आहिनि, ज़्यादातर माण्हू जेके आहिनि ईअं बोड़ में ईअं पुसाए करे पोइ खाईंदा आहिनि, पर आउं जेको आहे मानी जा टुकुर करे, पीसिस करे बिल्कुलु उहे बोड़ में पुसाए छॾींदो आहियां। उनखे असीं सिंधी में चवंदा आहियूं ढोकरी। बोड़ घटि आहे, थोरो रस जेको हूंदो आहे रस उहो घटि आहे, इन वजह सां हिकिड़ी मानी जेकी आहे उनमें विछाईंदसि। ठीक आहे। या हाफ मानी सिर्फ़ु तव्हांखे ॾेखारणु तव्हां कीअं कंदो आहे। अॼु रस घटि आहे, इन वजह सां ढोकरी कोन कंदसि, जो रस सॼो ख़तमु थींदो पोइ खाइण जो फ़ाइदो कोन्हे। इन हाफ मानी तव्हांखे ठाहे ॾेखारींदो कीअं खाईंदो आहियां। हीअ ॾिसो गाइस, मूं हिन में जेको मानी विझी छॾी आहे, पर आउं चमचो खणी विसरी वियो, इन करे वञो चमचो खणी अचां। भई स्पून विसरी वियसि, सो मिक्स कंहिंसां कंदासीं हिनखे, हथ सां नथो करे सघां, हथ सां कोन थो करे सघां, इन करे स्पून खणी अची वियसि हींअर। हाणे हिनखे थोरो मिक्स करे, हाफ मानी सिर्फ़ु कई, छो रस घटि आहे न, छो वरी मानी चूसे थी रस। अच्छा, पहिरीं मूंखे हिन ढोकरी जो मतिलबु ख़बर हूंदी, पर मूंखे ट्राई कोन कई हुई। पोइ हिकु दफ़ा जॾहिं मूं ट्राई करे ॾिठो, त हाणे आउं सम्झो सदाईं जॾहिं बि अम्मी या मुंहिंजी वाइफ बेगम जॾहिं बोड़ ठाहींदी आहे, आउं चवंदो भई ढोकरी करियो, पोइ आउं खाईंदसि, न त ईअं कोन खाईंदसि। ईअं मूंखे वणंदी कोन्हे मूंखे। हाणे सिर्फ़ु ढोकरी कंदो आहियां, ढोकरी करे पोइ खाईंदो आहियां। हीअ ॾिसो, ऐं एतिरी मज़ेदार लॻंदी आहे, मज़ो अची वेंदो आहे। हीअ ॾिसो, हीअ त जल्दी पियो करे तव्हांजे करे, न त आउं 10 मिंट हिनखे रखी छॾींदो आहियां। 10 मिंट रखण सां मानी सिर्फ़ु बिल्कुलु नरम थी वेंदी आहे। वाह। ऐं जेके चवनि था भई मानी नथी हज़म थिए, ठीकु आहे, अगरि जॾहिं बोड़ खाइनि था, तॾहिं भई इहा ढोकरी करे खाइनि, मानी बिल्कुलु हज़म थी वेंदी। भले 2 मानी खाइनि, 3 मानी खाइनि, बिल्कुलु मानी हज़म थी वेंदी, ख़बर कोन्हे, वरी बुख लॻणु शुरू थी वेंदी। ऐं ॿी ॻाल्हि जेको आहे, ऐं जेको आहे मानी सां गॾु इहा ग्रीन चिली खाईंदसि, ऐं मुंहिंजो फेवरेट अनियन बसर, ऐं उहो बि अलॻि तरह सां टोड़ींदसि। इनखे मूं चयो बेगम त आहे कोन, हाणे मां अम्मी खे मूं चयो कोन त कटे ॾियो, मुंहिंजो हिनखे आउं अॼु अलॻि तरह सां खाईंदसि ऐं तव्हांखे ॿुधाईंदसि। तव्हां सभु बि ईअं खाईंदा हूंदा, पर ज़्यादातर माण्हू जेके आहिनि हिनखे पाणी में पुसाए करे पोइ कंदा आहिनि, ताकी हिनजी जेकी कड़ाण मतिलबु जेकी हूंदी आहे न, जेके वात में विझण सां उहो सड़ंदो आहे वात, उहा ख़तमु थी वेंदी आहे, पर मज़ो उन में आहे। त हाणे उहो तव्हांखे तरीक़ो ॿुधाईंदो कहिड़ो हूंदो आहे। ऐं ॾिसो, बसर खे हिते रखी, ठीकु आहे, बसर खे रखी पोइ हुनखे ज़ोर सां मुक करणी आहे, हिकिड़ी ज़ोर सां हुनखे पंच कबो न, जीअं हाणे ॾिसिजो, हाय 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 हाय, हीअ बसर खुली वियो, हाय हाय हाय। हाणे ईअं जो बसर खाईंदासीं त मज़ो अची वेंदो। सो हाणे मां पंहिंजी मानी खाई पियो वठां, ठीकु आहे, पोइ पाण ठाहींदासीं स्पाइसी नूडल्स। ठीकु आहे। हुनमें पंहिंजा हुननि जा मसाला हूंदा, लेकिन पाण में अञा ऐड करे मसाला VIP करे अञा वधीक स्पाइसी कंदासीं, पोइ ट्राई कंदासीं कीअं थो थिए। मानी खाई छॾी आहे, हाणे पाण ठाहियूं था स्पाइसी नूडल्स। सो नूडल्स फ्रिज में रखियल आहिनि, हुन मां कढूं था फ्रिज में। हीअ मूं रखी छॾियो आहे ताकी अगरि वात सड़े त इहे नूडल्स आहिनि, इहे उहे नूडल्स आहिनि। ठीकु आहे, इहे अॼु ठाहींदासीं, ॾिसूं था केतिरा स्पाइसी आहिनि केतिरा कोन्हनि। अचो भाई, चिकन में बि चवां, सॉरी, किचन में। तो क्या हाणे खे खोलियूं था।
पानी विझण विसरी वियो। सो भई पानी विझी छॾियो हिन में, ठीकु आहे। ऐं हीअ ॾिसो भाई मसाले जो पैकेट केतिरो वॾो आहे। हालांकि यूजुअली एतिरो वॾो पैकेट कोन हूंदो आहे मसाले जो, केतिरो वॾो आहे। सो भई बाहि ॿारे छॾी आहे ऐं हिनखे हिते रखी छॾियो आहे जेसि ताईं नरम थियनि। तेसि ताईं हेठि हली करे अम्मी खां पुछो था भाई कि सोया सॉस आहे, ॾिसो था अलाह करे उहा हुजे, उहा बि न विझो। सोया सॉस चलो भाई मिली वई। चलो भाई सोया सॉस मिली पियो। हाणे जल्दी जल्दी हलूं था। कागर कोन लॻी हाणे भाई इहो बि हिन में विझंदासीं, हिनखे वधीक स्पाइसी करण लाइ। हाणे जेको मसालो विझूं था, उहे सॼो था विझी छॾियूं। वई 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 मूंखे त भाई ॾाढी एक्साइटमेंट थिए पई कि मसाला ॾिसी करे। भाई हथ बि सड़नि था ॾाढो जल्दी। हीअ ॾिसो भाई केतिरा केतिरा स्पाइसी मसाला विधियल आहिनि हिन में। भाई मूंखे लॻे पियो त एतिरा स्पाइसी मसाला अथव, मूंखे लॻे सोया सॉस विझण जी ज़रूरत कोन्हे, पर थोरो घणो विझी थो छॾियां। चलो मसाले खे थोरो मिलाए था वठूं। ओई सॉरी 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 सॉरी। उम्मीद करियां थो त स्पाइसी हुजे, जेकी शक्ल मसाले जी लॻे पई एतिरा स्पाइसी हुजनि। ॾिसो भाई चलो थोड़ी देर हिनखे छॾे था ॾियूं, तेसि ताईं थोरी सफ़ाई करे वठूं। भाई पघर ॾिसो पिया किचन में केॾी गर्मी आहे। सो भाई आई थिंक के तयारु थी चुका आहिनि। वरी बि हिनखे थोरो चेक करियूं त केतिरा हाय 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 मज़ेदार पिया लॻनि। पर वरी 2 मिंट लाइ थोरो हिनखे रखी था छॾियूं ताकी बिल्कुलु ई सॉफ्ट थी वञनि। चलो भाई नूडल्स तयारु थी विया आहिनि। हाणे हिनखे बाउल में विझूंसि था। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सॉरी थोरो बाउल में पाणी रहिजी वियो, मूं ॾिठो ई कोन। चलो ख़ैर आहे का ॻाल्हि कोन्हे। मूं हुनखे थोरो सूपी ठाहियो आहे ताकी मूंखे सूपी वणंदा आहिनि। बिल्कुलु जेके ड्राई हूंदा आहिनि, सुकल जेके हूंदा आहिनि जेके, उहे मूंखे वणंदा आहिनि। हीअ थोरो सूपी आहिनि, पाणी थोरो हिन करे वधीक विधो हिन में। चलो भाई हाणे हलूं था रूम में। नूडल्स खणी वरिता आहिनि, आराम सां लिखूं। भाई थंबनेल जे चक्कर में मूंखां 2-3 दफ़ा जेको हिन में हिन जो जेको सूप हो उहो मूंखां थोरो किरी पियो, छो जो मूंखे थोरो ईअं टेढ़ो करे ॾेखारिणो ताकी मुंहिंजी पिक्चर सही अचे, हिन करे थोरो मूंखां किरी पियो। सो हाणे भाई ट्राई करियूं था नूडल्स, ॾिसो कीअं ठाहिनि। सो भाई हाणे पहिरीं बाइट वठूं था। हीअ ॾिसो भाई हाय हाय धुआं ॾिसो पिया, धुआं ॾिसो पिया। चलो हाणे खाऊं था। ओ वाकई स्पाइसी आहिनि ॾाढा। भाई हिनखे अञा स्पाइसी करण लाइ हिन में सोचां पियो एक्सपर्ट एडवाइस वठूं था बेगम खां। हुनखे फ़ोन करे छॾी आहे, हाणे दुकान खां पुछूं था भाई हिनखे अञा स्पाइसी कीअं कजे। हलो सो गाइस बेगम खां जेको आहे मूं एडवाइस वठी छॾी आहे। बेगम चयो भाई सोया सॉस सां खटाण वधंदी आहे, ठीकु आहे। जेके तव्हां हिन में स्पाइस विधा आहिनि, स्पाइस जेके विधा अथव उनमें सोया सॉस बि कमु कंदो, वधीक हुनखे मतिलबु उथारींदो, थोरो मतिलबु सोर कंदो, वधीक थोरा स्पाइस वधंदा। पर तव्हांखे अञा बि स्पाइसी करिणो आहे त पोइ जेको आहे ॾेखारियां, चई इहो चिली सॉस विझिजो त तव्हांजे कननि मां धुआं निकिरी वेंदा। चलो भाई पहिरीं त हिनखे खोलियूं, किथां खोलंदो भाई, किथां वियो, अची वियो। चलो भाई ओए होए 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 उई 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 हीअ मूंखे लॻे पियो इलाही आहे, इन खां वधीक विझंदसि। हाणे हिनखे थोरो मिक्स करियूंसि। हाय 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 मज़ेदार मज़ेदार। ओए सॉरी थोरो किरी पिया। रिस्क ज़ाया न कजे। बिस्मिल्लाह। अचो जी, ये ॾिसो भाई बिस्मिल्लाह। चलो भाई ज़बरदस्त ठही आहे यार।
वात स्पाइस ॾाढा मज़ेदार आहिनि। तव्हीं बि घर में ट्राई करे ॾिसो, ॾाढा मज़ेदार। वॾी बाइट ऐं हाणे वरी वॾी बाइट, धुआं ॾिसो था निकिरे था निकिरनि। चलो हाणे हिकिड़ी ॿी शइ कयूं था, अम्मी वारनि खे ट्राई करायूं था। अम्मी खां पुछूं था भई तव्हांखे कीअं लॻा ऐं ॾिसो था अम्मी वारनि जो छा रिएक्शन आहे। चलो भई अम्मी वटि हलूं था, हाणे ट्राई करायूं था। अम्मी ट्राई करे ॾिसोसि त हीअ कीअं मूं ठाहिनि, पर स्पाइसी अथव, पहिरीं ॿुधाए छॾियांव इलाही स्पाइसी अथव। ॿुधायो, मुंहिंजो त अञा ताईं वात पियो सड़े। कीअं आहिनि? मूं हिन जा मिर्च इलाही हुआ, पर मूं में सोया सॉस चिली सॉस ॿई विधा आहिनि। कन मां धुआ निकर खाओ खाओ, ख़बर पवंदो हाणे। हाणे खाओ कीअं है न। ऐं मिर्चनि में कीअं तेज़ आहिनि इलाही। अम्मी चए थी चरिया एतिरा मिर्च विझ पंहिंजा। अम्मी इलाही पहिरियों मिर्च लॻाए, पर बि ॿुधाए कोन वात पियो सड़े। छा थियो ॿुधाए? मिर्च चलो भई अम्मी जो तव्हां रिएक्शन ॾिठो, अम्मी जो वात ई सड़ी वियो। सो भई एतिरी महिनत कई आहे भई, सो चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो, लाइक कजो ऐं कमेंट करे लाज़मी ॿुधाइजो भई अगरि तव्हां ट्राई करे वरितो मुंहिंजी वीडियो ॾिसी पोइ कमेंट में लिखिजो भई तव्हांखे कीअं लॻो। ऐं जेके शयूं मूं विधियूं तव्हां में चिली सॉस त लाज़मी विझिजो, ऐं जेको हिन जो पैकेट में जेको मसालो ईंदो उहो सॼो विझी छॾिजो। ऐं तव्हां छा छा हुन में अञा ऐड कयो उहो बि तव्हां मूंखे लाज़मी ॿुधाइजो, अञा हुनखे कीअं स्पाइसी कजे। जो आउं त कुक जेको आहे शेफ त कोन आहे, हिन वजह सां मूंखे ख़बर कोन्हे। सो त तव्हीं मूंखे ॿुधायो, सो अगली वीडियो वरी ठाहींदासीं, हुनखे अञा स्पाइसी करे कंदासीं। सो चैनल खे लाज़मी सब्सक्राइब करियो। तव्हां जेसिताईं सब्सक्राइब करियो, लाइक करियो, जेसिताईं नूडल्स पंहिंजा फिनिश करे वठां। सो गाइस मूं फिनिश करे छॾियो आहे। एंड वारा जेके नूडल्स ॾाढा स्पाइसी हुआ, ॾाढा स्पाइसी हुआ, इलाही बात सड़े मुंहिंजो। असल में मूं छा कयो, हिनखे सही तरह मिक्स कोन कयो, हिनखे सही तरह मिक्स कयो पर मूंखां सही सां थिया कोन। जेके एंड में जेके नूडल्स आहिनि ॾाढा स्पाइसी हुआ, शुरू वारा बि हुआ, बाक़ी एंड में जेको आहे न वाक़ई कन वधो आहे कॾहिं। हाणे जेको आहे इहो खाई था छॾियो मिंट में, ताकी वात सड़णु बंदि थिए। हाणे वात सड़ियो भाई मुंहिंजो ॾाढो। हाणे जेको आहे भाई बर्तन ॿिए जॻह ते रखूं था। बेगम आहे त नानी जे घर हाणे ईंदी ज़ाहिर ॾिसंदी बर्तन हेॾा हूंदा त भाई गुस्सो कंदी, चवंदी आउं हिते सेटिंग करे वई, तव्हां वरी सॼो हाणे हेॾा हूंदा करे छॾियो सॼो। चलो जेको जेको आहे भाई हुनखे पंहिंजी जॻह ते रखूंसि। हैदराबाद जो भाई मौसम ॾिसो केॾो ज़बरदस्त लॻो पियो आहे। हाणे बसि अलाह करे बारिश न पवे, न त मसइलो थी वेंदो, हिनखे वठणु की वेंदसि। हिन करे अलाह करे बारिश न पवे, बाक़ी मौसम भले ज़बरदस्त आहे हर वक़्तु। हवा ॾिसो न केॾो तेज़ पई ॾिसो, ज़बरदस्त हवा पई लॻे। छोकी आउं हाणे वञा थो हेठि, थोरी देरि सुम्हंदसि, आरामु कंदसि, पोइ जेको आहे उन्हनि खे ॿारनि खे वठणु वेंदसि। ठीकु आहे, सो हिन व्लॉग खे हिते ई एंड करींदा। भाई जेतिरो बि तव्हांखे व्लॉग पसंदि आयो उन वीडियो खे लाइक कजो, कमेंट कजो ऐं चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो। ठीकु आहे, सपोर्ट करियो। ऐं मूं ॾाढी महिनत सां व्लॉग ठाहियो अकेले में, पहिरीं न त मूं बेगम हूंदी आहे त भई मोबाइल वग़ैरह जलींदी आहे। सो मिलूं था अगली वीडियो में। टिल देन टेक केयर, बाय बाय, अल्लाह हाफ़िज़।